मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। से अगर कंहिं औरत के 25 या 30 साल की उम्र में तलाक मिली वञे, छा पोइ बि वालिदेन जे मथां लाज़िम आहे त उनजो ॿियो निकाह कराइनि ऐं न कराइण सूरत में वालिदेन गुनाहगार थींदा? साईं बिल्कुलु गुनाहगार थींदा। अगर कंहिं औरत के तलाक थी वई, असांजे मुआशरे में ईअं त अगर का औरत 25 साल 30 साल की उम्र में तलाक थी वई न, पोइ वालिदेन गैर ज़िम्मेदार थी वेंदा आहिनि। ॿाहिरि बि छॾे ॾिस, बदाणे घर में वेठी हुजे। न साईं, घर में छो वेठी हुजे? निकाह जो बंदोबस्तु कयो हिनजो। मर्द जो को थोरो पाण सोची वीचार कनि त छा भला 25 साल खां पोइ जेकॾहिं निकाह न कंदे बर्दाश्त करे सघंदा? अगर न कंदा इन खां बाद में वालिदेन ज़िम्मेदार आहिनि। पीउ बि ज़िम्मेदार आहे, माउ बि ज़िम्मेदार आहे ऐं ॿाहिरि बि ज़िम्मेदार आहिनि। औरत खे किथां बि अगरि तलाक मिली आहे न, कंहिं बि मसइले जे करे का बि ॻाल्हि हुई, तलाक थी आहे न, त फौरी तौरु वालिदेन ऐं पीउ ऐं माउ ऐं ॿाहिरि फौरी तौरु ॿिए निकाह जे करण में, ॿिए निकाह जे बंदोबस्त में शुरू थी वञनि ऐं उन निकाह जेको आहे करे छॾनि कंहिं बि जॻह ते। अॼुकल्ह माण्हू ईअं नथा कनि, न्याणी खे तलाक थी वई, कोई बि मसइलो थी वियो, घर में अची करे वेठी 10 साल गुज़री वेंदा साईं, न कराईंदा निकाह। बसि चए पहिरियों करायोसीं न सर, हाणे बि ज़िम्मेदारी आहे। हा हाणे बि ज़िम्मेदारी आहे, न कराईंदव अगरि का बि कमी कोताही उन खां थी न, गुनाहगार तूं पीउ बि थींदी, माउ बि थींदी ऐं ॿाहिरि बि थींदा। ज़िम्मेदार घर जा तव्हां आहियो, त निकाह जेको आहे उहो कराए छॾियो।